إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتخذ الله إبراهيم خليلا. सभिनी खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ ऐं तौसीफ़ बयान कयां थो जंहिंजी मदद ऐं तौफ़ीक़ सां अॼु पाण ईद क़ुर्बान मल्हाइण जी सआदत हासिल करे रहिया आहियूं। ॿी ज़िलहिज्जा जो महीनो आहे। जहिड़ी तरह ॼाणो था त मुस्लमान खे खपे ॼाणणु खपे इस्लामी साल जेको आहे मुहर्रम वटां शुरू थी करे ज़िलहिज्जा मथे पूरो थिए थो ख़तमु थिए थो। ही महीनो इस्लामी साल जो इस्लामी वरे जो छेलो आखिरी महीनो आहे। इन महीने में इंसान खे सोचणो खपे त हिन वरे में जेको तक़रीबन 20 ॾींहं पुठियां पूरो थिए वारो आहे, इन में केतिरा असां अल्लाह खे राज़ी करण वारा कम कया ऐं केतिरा अल्लाह खे नाराज़ करण वारा कम कया। कितरियो अल्लाह तबारक व तआला जो फरमा बरदारियूं कयूं ऐं कितरियो अल्लाह तबारक व तआला जो नाफरमानियूं कयूं। ई हर मर्द ऐं औरत खे सोचणो खपे। इंसान जो वक़्तु जेको आहे बर्फ़ जी तरह पिघली रहियो आहे। जहिड़ी तरह बर्फ़ पिघले बर्फ़ गरे अहिड़ी तरह इंसान जो वक़्तु हली रहियो आहे। जेकॾहिं को इंसान इन वक़्त मां फ़ाइदो हासिल करे त हू बहितरीन इंसान आहे। जेकॾहिं को इंसान पंहिंजे वक़्त खे फेल गुज़ारे छॾे तो बदनसीब इंसान आहे। इन महीने जी 9 तारीख़ वटा करे 13 तारीख़ ताईं मुसलमान पंहिंजे परवरदिगार जे हुज़ूर जानवरनि जी कुर्बानी पेश कई था। कुर्बानी जे बारे में जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो पुछो मां हातिहिल उदाही या रसूलल्लाह, ऐ अल्लाह जे रसूल ही कुर्बानी जेको कयो पिया इको आहे। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुन्नत अबीकुम इब्राहिम, या अॼु पे इब्राहिम जी सुन्नत आहे। ये तो दुनिया में इंसान के सिधी राह मथे हलाइण जे लाइ इंसान के सिधी राह मथे गामज़न करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला इन दुनिया में हज़ारों अंबिया मबूस फरमाए, हज़ारों अंबिया हलाए, लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम उन खुशकिस्मत अंबिया में ॼण आहिनि जंहिंजो ज़िक्र ऐं बयान क़ुरान मजीद में मुतअद्दिद मुख़्तलिफ़ जॻह में आयो आहे। बल्कि क़ुरान मजीद जी 114 सूरत में जो हिकिड़ी सूरत जो नालो अल्लाह इब्राहिम रखी छॾे। हर नमाज़ी पंहिंजी नमाज़ जे आख़िरी रकात में तशहद जे बाद दुरूद पढ़े थो। जॾहिं दुरूद पढ़े थो तेरा मुसलमान ही चए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ऐं उते ही पण चए थो कमा सल्लैता अला इब्राहिम। जहिड़ी तरह नमाज में दुरूद पढ़णु ज़रूरी आहे, अहिड़ी तरह दुरूद में इब्राहिम जो नालो अचणु पण ज़रूरी। इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह तबारक व तआला सूरह निसा जे अंदर फरमाए वत्तखज़ अल्लाहु इब्राहिम खलीला। अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम के पंहिंजो दोस्त बनाए। हाँ पंहिंजे दोस्त पंहिंजो कुन जे लाइ बनायूं था त हिन जूं कई वजह हुई थी, या तो पैसे वारो हुए तो या तो गाॾीअ वारो हुए तो तरह तरह की वजह से दोस्त बनायूं था। इब्राहिम अलैहिस्सलाम के पण अल्लाह दोस्त कुन जे लाइ बनाए, हिन जी वजह को आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ आज़माइश में विधे। उन तमाम आज़माइश में इब्राहिम अलैहिस्सलाम तमाम अंबिया में पहले नंबर मथे नजर अचे थो, एतिरे जे लाइ अल्लाह दोस्त बनाए। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जी सूरह बकरा में वइज़ बितला इब्राहिम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन याद कयो जॾहिं इब्राहिम के उनजे रब चंद ॻाल्हियुनि में आज़माए त उन में पूरो करियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी ज़िंदगी अहिड़ी तरह गुज़रे त उन हर नेमत हर चीज़ पंहिंजे पे खां वधारे खानदान खां वधारे क़ौम वतन खां वधारे उहिदे मनसब खां वधारे
पिन जी जान खां वधारे हथ के पिन जे घर वारी बच्चे खां वधारे अल्लाह जे हुक्म के अल्लाह जी मंशा की कीमती समझो। चुनांचा दुनिया में जितनी नेमतूं हुई थी उन्हीं में जरा कोई अड़ी चीज नहीं जेके इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह की रजा के लिए कुर्बान न कयो। दुनिया में जितनी मुसीबतूं हुई थी उन्हीं में जरा कोई मुसीबत अड़ी नहीं जेके इब्राहिम अलैहिस्सलाम हक जी राह में जेलियो न हो। हक जी राह में इब्राहिम अलैहिस्सलाम उनकी मुसीबत के जेलियो न हो। इब्राहिम अलैहिस्सलाम के बारे में लंबा वाकया देता जो हर ईद में पास होता। लेकिन इस्माइल अलैहिस्सलाम जी जर उम्र 13 वरे जी थी तेर ख्वाब के करे इब्राहिम को हुक्म मिले तो पिता जे पुत्र के मुझे नाले मथे ज़बह कयो। ही काम बेके वटा न करायो तो पर जानवर को था तेर पर निगवारे के कोठे चोदा पर जानवर को था तेर पर पिता जे हाथे से ज़बह न था कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह कहतो तो तू ही कम सर अंजाम दे लेकिन पिता जे हाथे से ले पुत्र के लिए कहता ज़बह कराए। कुरान मजीद जी सूरह साफात के अंदर अल्लाह इनके नक्शे की थे वलम्मा बलग मअसाय काल या बुनय्या इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा काल या अबति फल। ऐ प्यारा पुत्र मु सोरे देतो है मु खाप देतो है ताऊ खुद पे जे हाथे से तो के ज़बह करे रे तो जी करो आए तो जो करो मशवरो है। हजरत इस्माइल जोश ए जज्बे में जवाब दे तो या अब तिफल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिन साबिरीन। अब्बा जान जो के हुक्म अल्लाह की तरफ का थोड़े के पूर कयो इंशाअल्लाह ऐ मुख साबिर शाकिर पाइला। वलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन ए जदे बोए तैयार थी गया यो ने के उदे मो इस्माइल के लगायो ते अल्लाह आवाज ने वना दैना या इब्राहीम कद सद्दत रोया इन्ना कदालिक नजजिल मुहसिनीन। अल्लाह आवाज ने इब्राहिम तो बिन जी सोने की बिन जी ख्वाब के सच्चो करे दिखाए इस तरह से नेकी वाले के बदले में था इन हादा लहु अल बलाउल मुबीन बेशक खुली आजमाइश हुई और फदैनाहु बिज़िब्हिन अज़ीम ऐसा उनके बदले एक बेल जी कुर्बानी मिली व तरकना अलैहि फिल आखिरीन ऐसा उनकी अचर वाले इंसान जे लाए बाकी रखे अल्लाह तबारक व तआला ई बाकी लाए बाकी रखे दफा कुर्बानी इतने लगे था इब्राहिम अलैहिस्सलाम पेते जे पुत्र के ज़बह करण जो अज़म करे गिरे। बिरादरान इस्लाम इब्राहिम अलैहिस्सलाम ने एक मुख्तसर गाली हुई लेकिन नौजवान जो होता इनमें जरा अक्सर एड़ा हुंदा जो को जुमे के खुतबे में हाजिर होता है कहीं खावड़े फिरे पिया बाजारी में फिरे पिया है एड़ी तादाद लगी थी तो कितना नौजवान बैठा कई एड़ा मोह हुंदा तो उन्हीं के बारे महीने में इकड़े फिरा पर जुमे के खुतबे में ना बैठो जितना अल्लाह का धूल है वो मस्जिद में अचेंज रहता जितना अल्लाह के उड़ा वो जुमे के खुतबे में हाजिर होता इतने जिलाए और चाहिए तो नौजवान जो को बिगाड़ इन जे अंदर पैदा थी चुको है इन जे ताल्लुक सां चंद गाली के नौजवान जो को है ये एकड़ी एड़ी नस्ल है जे जी हर दौर हर जमाने हर माशरे में कदर कीमत रही है। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम ए असहाबे कहफ के अलावा घणे मकामात मते घणे जगह मते नौजवाने जी किरदार जी तारीफ करे वाखान कहे अल्लाह कुरान में ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर नौजवाने जी तारीफ करे वो नौजवान पांचना न हुआ वो नौजवान अल्लाह वाला हुआ उन्हीं नौजवाने जे अंदर अल्लाह जो खौफ हो अल्लाह जो धप हो पाजे दिली जे अंदर बिल्कुल अल्लाह जो धप नहीं अल्लाह जो खौफ नहीं जे कने नौजवान तब को साले नेक बंदी ने तो अल्लाह जा रसूल पर वाखान कहिए था जे करे ईज तबको शर ए फसाद जो रसिया बंजी ने तो पूरे माशरे मथे पूरे माहौल मथे पूरे गोठ मथे अल्लाह जो गजब नादिल थियो इन जी मिसाल कौम लूत मथे नादिल थियण वारे अज़ाब मां पाण गिनी सघो था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त ऐं बे इंसान बे उम्मत जी रविश के अपनाईंदा
यानी उन्हीं जी चाल, उन्हीं जी तरीके, उन्हीं जी हलण फिरण, उन्हीं जी लिबास के आई अपनाईंदा, उन्हीं जी वारे के अपनाईंदा। जहिड़ी तरह नौजवान अॼु नौजवान जा पाण वार वियारियूं त मिणी जा यहूदी जी तरह, मिणी जा नसारा जी तरह वार आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरह, सहाबा किराम जी तरह, अंबिया जी तरह नौजवान जा वार न आहिनि। हिकिड़ी अखि ढकई पई आहे, हिकिड़ो मुस्लमानी आहे। वालिदैन के खपे तो नौजवाने के सुधारिए, एकड़ो पा एड़ो माहौल बनायूं, एकड़ो माशरो बनायूं एड़े मरे साथ दिए तो जेको पण एड़ा वार छडे उनके पता वेदा वञे। रोड मथे जे राती बाकी नजर अची बांख बरूकू नहीं, चाहे कंहिंजी पण औलाद हुए, चाहे मुंहिंजी औलाद हुए, चाहे आंधी औलाद हुए, को पण ॻोठ वारो हुए, उनके पां पटा विझी छॾियूं त नौजवान सुधरंदा। लेकिन ये तकरीर जे ज़रिए नौजवान कदे कीन सुधरंदा। यहूदो नसारा जी रविश के आई अपनाईंदा, जेको पा अपनाए रहियूं, नतीजे में पाके हर तरफ खूबसूरती मिलंदी, खासा वार मिलंदा, लेकिन पाके सीरतूं खासियूं कीन मिलंदियूं, पाके अखलाक कीन मिलंदा। अल्लामा इकबाल रहमहुल्लाह चयो, तेरे सूफे है अफरंगी, तेरी काली है ईरानी, तेरे सूफे है अफरंगी, तेरी काली है ईरानी, लहू मुझको रुलाती है जवानों की तन्हासानी। अरबी शायर चे, या खादिमल जिस्म बिखिदमतिही फअंत बिल कल्बि ला बिल जिस्म इंसान। ऐ जिस्म जा पुजारी, ऐ जिस्म के संभालण वारा, केसिताईं तूं जिस्म जी खिदमत कईं? जिंदगी में खिदमत कईं, मरण के बाद मलाइक तुंहिंजी खिदमत कईंदा। मलाइक तुंहिंजे वारे के ठाहींदा, मलाइक तुंहिंजा हैप्पी वार बनाईंदा। ऐ जिस्म के संभालण वारा, केसिताईं जिस्म जी खिदमत कईंदे? हिन सबक के नूमूल, हिन सबक के याद रख तो तू दिल जी वजह सां इंसान आहीं, पिन जी ज़ाहिर जी वजह सां, पिन जे वारे जी वजह सां, पिन जे लिबास जी वजह सां, 400 रुपया मीटर जी वजह सां तू इंसान नथो बनी सघे। अॼु माए भेण जी पा हालत यादियूं त 400 रुपया मीटर कपिड़ो सिबाई बियूं, जे मेजारा सिज जी जेको छाउं करे थियूं ऊचियूं पए थियूं, उन लिबास जी उन आबे जो जेको छाउं आहे उहे इंसान मथे वधारे पए थियूं। ई नौजवान औरत जी लाइ अहिड़ो लिबास जाइज़ नहीं, सादो लिबास हुअणु खपे। अॼु जेके न्यारियो ईद जे मैदान में ईद लिबास पहिरियों हूंदो, ऐं ॾिसाए सघे थो, लेकिन मूंखे मुशाहिदो आहे त मिणी के अहिड़ो मखमल वारो झरकड़ो लिबास पहिरियों हूंदो त नौजवान माण्हू हिन सबक खे न भुलियो त ऐं लिबास जी वजह सां, ऐं सतारे वारे लिबास जी वजह सां इंसान न आहियो ऐं जानवर आहियो, बल्कि आके इंसान सॼो वञे थो त दिल जी वजह सां। शाइर चए थो, फअंत बिल कल्बि ला बिल जिस्म इंसान, बिन के ज़ाहिर जी वजह सां न, लिहाज़ा ज़ाहिर खां वधारे बातिन के बनाने जी फिक्र कर। यानी पिण जो बातिन सुधार, पिण जो अंदर सुधार। बाहर सुधारण जी जरूरत नहीं, खासा लिया पाइण जी जरूरत नहीं। नौजवान जेको आहीं जवानी जी कीमत खां बिल्कुल बेखबर है। इनके खबर नहीं, समझे तो पोड़ा थींदा तो तेरा अल्लाह पे इबादत कंदा। पोड़ा को जेको असां जो आहे ई खासो आहे, इनमें अल्लाह के याद करे लाईंदासीं। गुरु गारंटी आहे त ये नौजवान जेके पां पिण जे हथे जे ज़रिए दफन करे आयासूं, कब्र जे अंदर बंद करे आयासूं। अॼु मिटीअ जा ढेर बलिया पिया आहिनि त अॼु पंहिंजी गुरु गारंटी आहे, पां पोड़ा पे ताईं पुॼो या न पुॼो। पां वटि त मौत हथ में आहे, होंडा जेको आहे पंहिंजे लाइ मौत आहे। नौजवान जेके न्यारीअ होंडा खणे पियो, होॾा होॾा फिरे पियो, फालतू कम खावड़े कीअं कम न हुए, होंडा खणी हरो रवानो। खीची में रुपयो न हुए, मां वटां 100 रुपया गिनी करे, 50 रुपया गिनी करे 2.5 लीटर पेट्रोल भराए। अॼु नौजवान जी हालत है बगैर लाइसेंस जी, लाइसेंस त नौजवान वटि अक्सर वटि हूंदो की न, बगैर लाइसेंस जे 3 ॼणा भेरा सवार थिए। जरा एक्सीडेंट थिए
जर मरी वञे तेरा सोचियो वञे त कंहिंखे कढियो वञे त्रे जो केस कीअं हलंदो नौजवानो पंहिंजे खे सुधारियो नौजवानो होंडा जेको आहे ज़रूरत पए त वञो बग़ैर ज़रूरत जे होंडा नौजवानी जी लाइ मौत आहे तो नौजवानो होंडा ये फालतू न खड़ो मौत आज हथ में खड़ा फिरो पिया नौजवान कई एक्सीडेंट जा शिकार थी पिया हर रोज पाण सुणो पिया बस सुधरो था अज न्यारियूं पाण जवानियूं जेको आहे ज़ाय थी रहियूं होटली में अज पाण न्यारियूं जवानियूं ज़ाय थी रहियूं बर्बाद थी रहियूं रोड़े मथे अज पाण न्यारियूं जवानियूं ज़ाय थी रहियूं रात जे मैदान में टिकटॉक में ये कई गेमिंग में पांच गोठो में कई अड़ा नौजवान है 100-200 ॼणा हूंदा जेको गेम में अचे था जेको लख रुपया जो गेम में बर्बाद करे छॾियो को चए तो 2.5 लख गेम में खटाया को चए तो 2 लख को चए तो 50,000 खटाया को 20,000 को 2,000 इन फालतू चीजें में पाप इन जे पैसे के बर्बाद बुरा कयूं था हिकिड़ो तो पंहिंजे मथे गुनाह खणो पिया ॿियो पंहिंजे जे पैसे के खत्म कयूं पिया पंहिंजे जे पैसे के ज़ाय कयूं पिया नौजवानो सुधरो अज जवानियूं ज़ाय थी रहियूं गलीअ में बाज़ारे में कूचे में अल्लाह जे मस्जिद में नौजवान नथा अचनि अकबर इलाहाबादी जो वो इस कदर मुअज़्ज़ब कभी घर का मोह न देखा वो इस कदर मुअज़्ज़ब कभी घर का मोह न देखा कटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर चेहरो मुअज़्ज़ब जे कॾहिं घर जो मोह न ॾिठो रात जो रोड ते ॾींहं जो रोड ते रात जो होटली में ॾींहं जो होटली में रात जो बाज़ारी में ॾींहं जो बाज़ारी में बाज़ार बंद थी वञे त नौजवान पाछा अचंदा दुकाने वारा पहिरीं वरिया अचे लेकिन ही नौजवान दुकानूं जहिड़ो त इन्हनि जी ड्यूटी आहे उनखे बंदि करे अचे था वो इस कदर मुअज़्ज़ब कभी घर का मोह न देखा अहिड़ो मुअज़्ज़ब करे घरनि जो मोह न ॾिठे कटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर यानी कटी उम्र रोड़े मथे होटल में बाज़ारे में जर मुआ तेरे अस्पताल में उन्हें जो ऐलान थियो तेरे जो सो तेरे पा वाह वेला मचा सकिया हज़रत साद बिन साद चेता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सो यकून फी आखिर ज़माने खस्फुन व कज़फुन व मस्कुन कील व मता ज़ालिक या रसूलल्लाह قال اذا ظهرت المآدف والبينات واستهلت الخمر आखिरी ज़माने में इंसान की ज़मीन में गर्क के वञे अॼु नेताए पा ॾिसो वहां पर मुशाहिदो कयो आहे वहां पर ॾिठी आहे भूकंप तो वो भूकंप जे ज़रिए पाके ज़मीन में धसायो कि नहीं कई नौजवान ज़मीन में धसती विया कई सेठियूं बर्बाद थी हर रोज दुनिया में पा ॾिसो पिया मोबाइल मथे लेकिन पर सुधरो नथा आखिरी टाइम जहिड़ा थींदो आखिरी ज़मानो थींदो तेरे इंसान के ज़मीन में धसायो वेंदो उन्हीं मथे पाणे जी बरसात कई वेंदी हर रोज पाण ॾिसो पिया चाची उन्हीं जी घरे पाण वठां पाण भेरा करे फ्रूटियूं न्यारियूं पिया पर ताजुब नथा कयूं त मुंहिंजे घरे पर पाण वसी सघे था जे इंसान मथे मींहं जी न पाणे जी बरसात कई वेंदी उन्हीं जी शक्ल के बदिलियो वेंदो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पुछो ऐ अल्लाह जा नबी ऐ अल्लाह जा रसूल एड़ो टाइम कदे अचींदो एड़ो ज़मानो कदे अचींदो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहिड़ा आसा ते आला ते मौसीक़ी फैली वेंदा गायना आम थी वेंदा शराब खे हलाल सम्झो वेंदो तहिड़ो अहिड़ो ज़मानो अचींदो तहिड़ो अहिड़ो वक़्तु अचींदो जंहिंमें इंसान मथे पत्थरनि जी बरसात कई वेंदी इंसान खे ज़मीन में गर्क कयो वेंदो अॼु त हर इंसान जी जेब में गायने जो सामान मौजूद आहे अॼु पंहिंजे घर मां मोबाइल जे ज़रिए तिलावत जी आवाज़ नथी सुझे कुरान जी आवाज़ नथी सुझे हदीस जी आवाज़ नथी सुझे तकरीर जी आवाज़ नथी सुझे हर के नौजवान के न्यारियूं तो नौजवान जेको आहे गाइले में गेमी में दुनिया जी खुराफात में मसरूफ़ आहे नौजवानों पंहिंजे खे सुधारियो अल्लाह आके वक्त ॾिने पाके टाइम ॾिने त पाण पंहिंजे खे सुधारियूं सुधारण जो वक़्तु अची चुको आहे आख़िरी ज़मानो अची चुको आहे अने इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम لرجل وهو يعيش يغتنم خمسا قبل خمس حياتك قبل موتك وصحتك قبل سقمك وفراغك قبل شغلك وشبابك قبل حرمك وغناك قبل فقرك ابن अब्बास चवंदा
तो पंज चीज़ूं अचण खां पहिरीं गनीमत सम्झो, यानी उन्हीं जी कदर कयो, उन्हीं खे ख़ासि कमे में गुज़ारियो, उन्हीं खे गुनाह जे कमे में न गुज़ारियो। पहली चीज आए हयात का कब्ल मौत का, अल्लाह जिंदगी दिले, अल्लाह हयाती दिले, तो ना हयाती के अल्लाह की फर्मा बरदारी में अल्लाह के राजी करने वाले कमे में गुज़ारियो। कब्ल मौत का रखा बेरी तामत मौत जी, मौत जी किए गारंटी नहीं, मौत जो किए टाइम नहीं, मौत नौजवानी न तो जाने, मौत बचपन न तो जाने, मौत पोड़ापो न तो जाने, जरा टाइम पूरी चीज दर अची वञे। बस या त कब्ल सकमे का ए बिन जी सेहत जी बिन जी तंदुरुस्ती जी कदर कयो, कब्ल सकमे का उन खां पहिरीं ताईं पलक मथे अची वञो ऐं हॉस्पिटल में अची वञो। ए सेहत जी कदर न कयो, सेहत में अल्लाह खे राज़ी न करे सघो। फराग कब्ल शुगल का ए बिन जे फारिग वक़्त जी कदर कयो, उन खां कंहिं पहिरीं तव्हांजो वियांउ थी वञे, आंजे बच्चे जो आ मथे झंझट अची वञे, आंजे आकाए जो आ मथे झंझट अची वञे। अल्लाह फारिग जो कोई वक्त रहे इबादत जी लाइ ॾिने त नौजवान जवानी में फारिग आई त वधारे मां वधारे नौजवानी में अल्लाह जी इबादत करे रहियूं। शबाब कबल हरमी का ए बिन जी जवानी जी कदर कयो, उन खां पहिरीं त बुढ़ापो अची वञे, अंग जुड़े न, जिस्म साथ न ॾे, जंगू साथ न ॾिए। शायर चए थो कर जवानी में इबादत काहिली अच्छी नहीं, कर जवानी में इबादत काहिली अच्छी नहीं, जब बुढ़ापा आ गया तो कुछ बात बन पड़ती नहीं। बुढ़ापो जरा थे तो तेरा इंसान सोचे तो नमाज पढ़ा, इंसान सोचे तो अल्लाह के राजी करने वाला कम कया और तहज्जुद पढ़ा, लेकिन इंसान जा अंग साथ न था दिए, इंसान जो जिस्म साथ न तो दे, तो जवानी जी कदर कयो न खां पहिरीं त बुढ़ापो थी वगैरह का कब्ल फक्र का ए बिन जे पैसे जी बिन जे मालदारी जी कदर कयो न खां पहिरीं त फकीर बणिजी। मालदारी के बिन जे पैसे के बिन जे दौलत के गहमी में ज़ाहि न कयो, गहमी में बर्बाद न कयो। जेके पा नौजवान के न्यारियूं गैर मौके पियो, जे नौजवान के न्यारियूं बिन जा पैसा गहमी में बुरी चीजें में बर्बाद करे पियो, मस्जिद जी लाइ हुनजे अंदर उन वटा 2 रुपया पर नथा निकिरे त बिन जी मालदारी जी कदर कयो, बिन जे पैसे जी कदर कयो, उन खां पहिरीं तव्हां फ़क़ीर थी वञो। यानी हा वटि रुपयो बि न हुए, ॿिए वटि हथ फैलायो, उन खां पहिरीं बिन जे पैसे खे संवारे करे रखो त आंखे जॾहिं बुरो हाल अचे, जॾहिं मांगरात अचे त आंखे कमु अचे। अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु अन्हु क़ाल सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लि यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। 7 क़िस्म जा अहिड़ा इंसान आहिनि जेके अल्लाह बिन जी छाई में जॻह ॾींदो। उनजे अलावा कीअं बरसाए थी वञे, अॼु त गंदी जी छाई आहे, अॼु पाण थोरो टाइम वेही नथा सघूं, पाण तो गर्मी वधारे आहे। उनजी गर्मी केतिरी ख़तरनाक हूंदी, केतिरी भयानक हूंदी त सिज बिल्कुलु करीब हूंदो, इंसान हथ मथे करे त सिज खे लॻी रहे, एतिरो सिज ओॾो हूंदो, एतिरो सिज करीब हूंदो। सिर्फ सुबुह जो ॾींहुं कीअं हूंदो, बल्कि 50,000 वरे जो ॾींहुं हूंदो। 50,000 वरे जे ॾींहं में को छाई कीअं हूंदी, को वण कीअं हूंदो, चटियल मैदान हूंदो। उन ॾींहुं इंसान खे नौजवान खे जेकॾहिं छाई खपे थी त अल्लाह जे अर्श जी छाई हूंदी। अल्लाह कंहिंखे छाई ॾींदो, अल इमामुल आदिल, आदिल हुक्मरान के अल्लाह छाई ॾींदो। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ इंसान खे 7 क़िस्म जे इंसान खे अल्लाह पंहिंजे जे अर्श जी छाई ॾींदो, अर्श जी छाई नसीब कंदो। तो उन छाईअ जे लाइ हिकिड़ो हू नौजवान हूंदो जे पंहिंजे जी अकेले में अल्लाह के याद क्यों हूंदो, अकेले में हुनजे दिल में अल्लाह जो खौफ अची वियो, अल्लाह जो डप अची वियो, उन नौजवान खे अल्लाह छाई नसीब कंदो। यानी मस्जिद में तो बड़े अल्लाह खातिर था, अकेले में अल्लाह का दिजरू अहिड़ो नौजवान जेको अकेले में दुआ करे, अकेले में अल्लाह खातिर दे, उनजे अंदर अल्लाह जो खौफ अची वञे, अल्लाह जो डप अची वञे, क़ब्र जो खौफ अची वञे, मैदान महशर जो खौफ अची वञे त मूंखे हिकिड़ो अल्लाह साम्हूं बीहो आहे। हिकिड़ो ॾींहुं मूंखे इन माइत्रे खे छॾे करे, इन औलाद खे छॾे करे, इन कुटुंब कबीले वारे के, दोस्त के, ॻोठ वारे के छॾे करे अल्लाह सां मुलाक़ात करणी है। इंसान आखिरत के बारे में सोचे, इंसान पंहिंजी क़ब्र के बारे में सोचे,
या अल्लाह जे खौफ जी वजह सां उन जे अखी मां लुक जारी थी वञे त अल्लाह अहिड़े नौजवान खे पिन जे अर्श जी शाही अता फरमाए। बिरादरान इस्लाम पंहिंजी खैर ऐं भलाई इन में त मां अल्लाह ताला जी फरमा बरदारी कयूं ऐं अल्लाह जे रसूल जे अहकाम मथे अमल कयूं ऐं उन जंहिं चीज़े खां पाके रोके उन खां बचो परहेज़ कयूं ऐं जंहिं चीज़े जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल हुकुम ॾिने उन चीज़े खे कयूं ऐं अल्लाह जी नाफरमानी खां अल्लाह जे गज़ब खां पिन खे बचायूं। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत ऐं फरमा बरदारीअ में कामयाबी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत करे तो उन यकीनन वॾी कामयाबी हासिल करेगी। इंसान सोचे तो मूं वटि गाॾी अची वई, मूं वटि बंगलो अची वियो, मूं वटि जायदाद अची वई, मूं वटि खेत्र अची वियो त मुंहिंजी कामयाबी आहे। मुंहिंजे गेम में 2000 रुपया अची विया त आउं कामयाब आहियां न, बल्कि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत में कामयाबी आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफरमानी जेको आहे ई वादे गुमराही आहे। अल्लाह फरमाए वमन यासिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन बईदा। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफरमानी करे तो यकीनन वाज़िह गुमराही में पइजी वियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए अलम यरो कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन क़रनिन मक्कन्नाहुम फिल अर्दि मा लम तुमक्किन लकुम व अरसलना अस्समाअ अलैहिम मिदरारा व जअलनल अनहारा तजरी मिन तहतिहिम फअहलकनाहुम बिदुनूबिहिम व अंशअना मिन बअदिहिम क़रनन आखरीन। कुरान न ॾिठा तव्हां खां पहिरें अपनी कितरी क़ौमें खे बर्बाद करे चुका आहियूं, कितरी क़ौमें खे हलाक करे चुका आहियूं। कुरे जे लाइ हलाक कयो त उन दुनिया में अल्लाह फरमाए तो असां उन खे कुवत ॾिनी हुई, ताक़त ॾिनी हुई। एतिरी ताक़त पाण में न आई, एतिरी कुवत पाण में न आई ऐं उन मथे असां ख़ूब वरसातूं वसायूं ऐं असां उन जे लाइ नई जारी करे छॾियो। पोइ जहिड़ा उन असांजी फरमा बरदारी न कयो, नेक अमल न कयो त अल्लाह फरमाए तो असां उन खे उन जे गुनाहे जी सबब जी वजह सां हलाक करे छॾिया, उन खे असां बर्बाद करे छॾिया। अल्लाह तबारक व तआला पाखां पहिरीं कई क़ौमें खे बर्बाद करे चुको आहे। उहे पाखां वधारे ताक़त वारियूं हुयूं, डूंगर तराशे करे घर बनाईंदियूं हुयूं। अॼु पाण वटां बिलो नथो खजे, अॼु पाण वटां पाणो नथो खजे। को मजूरी ते वञे त ॿिए ॾींहुं थका थिए बिलो वॾाई उहे पण क़ौमूं हुयूं जेको डूंगर खे कोरे कोरे करे ज़मीन जे अंदरि पंहिंजा घर बनाईंदियूं हुयूं तो उन क़ौमे खे पर अल्लाह बर्बाद करे छॾे। उन जे लाइ बर्बाद कई उन जी नाफरमानीअ जी वजह सां, उन जी गुनाह जी वजह सां। पाण पण गुनाह कयूं था पर सोचियो असीं अल्लाह जा लाडला आहियूं, असीं अल्लाह जा प्यारा आहियूं, असांखे अल्लाह बर्बाद कीअं कंदो। अल्लाह तबारक व तआला जी जहिड़ा पकड़ करे थो त घणी सख़्त हूंदी। इन बत्श रब्बिक लशदीद, बेशक तव्हांजे रब जी जेको पकड़ आहे उहो सख़्त आहे। इंसान जी पकड़ खां छुटी सघो था, दुनिया जी पकड़ खां छुटी सघो था, लेकिन अल्लाह जी पकड़ जॾहिं थींदी त छुटी कीन सघंदा। तो जवानो पंहिंजे खे सुधारियो, माण्हू भेणूं पंहिंजे खे सुधारियो। तव्हांजी हालत जेको आहे ई भयानक आहे, तव्हांजी हालत जेको आहे ख़तरनाक है। ये जो हालत रही त अल्लाह ऊंधे मुंहुं पाखे हणी छॾींदो। के शाइर चयो आहे ते खुद को बदलती नहीं कुरान को बदल देते, आज तक खुदा ने उस कौम की हालत नहीं बदली, आज तक खुदा ने उस कौम की हालत नहीं बदली। अज ताईं अल्लाह के कौम की हालत नहीं बदले। न हो जिसको ख्याल अपनी आप हालत बदलने का, जेके ख्याल न हो पिन जी हालत बदले, अल्लाह उनजी हालत नथो बदले। नौजवानो ही पिन जी हालत के बदलियो, पिन खे सुधारियो, पिन खे नेक बनायो। अल्लाह तबारक व तआला दुआ है त अल्लाह तबारक व तआला पाके खालिस दिल सां कुर्बानियूं करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह पाके गुनाह के माफ़ फरमाए, अल्लाह पाके गुनाह के दर बना फरमाए, अल्लाह नौजवाने के सुधरण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाके बेहयाई खां बचाए, अल्लाह तबारक व तआला पाके गुनाह खां बचाए, अल्लाह पिन जी गज़ब खां बचाए। अल्लाह तबारक व तआला पाके पानी कुर्बानी के कबूल करे। अल्लाह पाके जारी तैसे ईमान इस्लाम मथे जारे मारित बाजू खाको ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुन्ना।